जलाल चांडे जो हिकिड़ो परस्तार हुयो जेको ट्रैक्टर जो ड्राइवर हुयो दोस्तो। उन जी ट्रैक्टर जॾहिं चोरी थी वियो त पोइ जलाल चांडे वटि भॼंदो आयो, रोअंदो आयो। जलाल चांडे उनखे छा ट्रैक्टर मोटाए ॾिनो। तफ़सीली वाक़ियो आहे ऐं पुराणो वाक़ियो आहे। इहो मुकमल तव्हां वीडियो में ॾिसिजो, तव्हांखे मुकमल तफ़सीली वीडियो ॾींदासीं। त दोस्तो हिकिड़ो जेको आहे सो ज़मींदार हुयो, ईअं सम्झो ग़रीब, उन जा 2-3 एकड़ ज़मीन हुया, लेकिन उहा ज़मीन उन जी कचे में हुई ऐं राति जो उहो ट्रैक्टर वहाईंदो हुयो ऐं जलाल चांडे जो शौक़ीन हूंदो हुओ। दोस्तो जलाल चांडे जी हुन वटि कैस्टूं 40 खां 50 कैस्टूं हुन जे जेको आहे सो पियल हूंदा हुआ गाॾीअ में। ऐं उहो राति जो जॾहिं हरकाईंदो बनीअ में तो कैसेटूं जलाल चांडे जूं ई ॿुधंदो हुयो। त दोस्तो उन टाइम ते धाड़ेलनि जो उरूज हूंदो हुयो, चारों तरफ़ धाड़ेलनि जा धाड़ा लॻंदा हुआ, लुटमार हूंदी हुई। त पोइ हिन यार ॾे बि फिरी आया, हे ट्रैक्टर हलाए पियो, हर पियो काहे राति जे टाइम ते। पोइ हिन खे 2-3 लपाटूं हणी ऐं हिन जो ट्रैक्टर काहे हलिया विया। त दोस्तो पोइ उहो हारी जेको आहे सो रोअंदो पिटंदो ऐं जेको आहे सो माण्हुनि ॾे वियो, इदारनि ॾे वियो। जलाल चांडियो पंहिंजे ॻोठ में ईअं सम्झो चङे मुड़ुस वारो किरदार बि अदा कंदो हुयो। दोस्तो जलाल चांडियो फ़नकार हुयो ऐं माण्हू हुनजो एतिराम कंदा हुया ऐं दिलि सां हुनखे चाहींदा हुया। त हुनजो ओताक 24 कलाक खुलियल हूंदो हुयो। को महिमान वग़ैरह ईंदो, उनखे मानी टिकी या को साहिल ईंदो को मसइलो खणी, त जलाल चांडियो उन्हनि जा मसइला बि हल कंदो हुयो। त पोइ हे डोड़ंदो आयो हारी वीचारो, जलाल चांडे खे ॿाहूं ॿधी ऐं जलाल चांडे खे चयईं त जलाल चांडिया, मुंहिंजो ट्रैक्टर हीअं अहिड़े तरीक़े सां जेको आहे सो चोर फुरे आहे न, मूंखां काहे, महिरबानी करे इहा गाॾी मूंखे मोटाए ॾे ऐं तुंहिंजो वास्तो बि आहे, अलाह साईं तुंहिंजी इज़त बि कई आहे। त दोस्तो जलाल चांडे फ़ोनूं घुमायूं, उन टाइम ते त फ़ोन वग़ैरह कान हूंदी हुई, लेकिन जलाल चांडे कासिद मोकिलिया जेके इदारनि में पंहिंजा वास्ते वारा हुया, उन्हनि ॾे न्यापा मोकिलियईं ऐं उन खां अलावा ॿिया खोड़ अॻिते पोइते वास्ते जे हिसाब सां आहिनि न्यापा मोकिलिया। लेकिन जॾहिं चोर ट्रैक्टर काहे चोर जे सरदार ॾे काहे विया, त जॾहिं चोरनि ॾिठो त बिना हिन जे जेको आहे सो ट्रैक्टर ते त कैसेटूं त सभु जलाल चांडे जूं पयूं आहिनि। जलाल चांडे जो कैसेट हलायूं, हिकिड़ो जलाल चांडियो, ॿियो जलाल चांडियो, टियों जलाल चांडियो, ईअं कंदे कंदे 100-125 कैसेटूं हुन जे ट्रैक्टर मां जलाल चांडे जूं निकितियूं। अॻे ज़माने जा जेके धाड़ेल हूंदा हुया उहे बि असूल परस्त हूंदा हुया ऐं ज़मीर ऐं गैरत वारा हूंदा हुया ऐं का बि हुननि खे जॾहिं शइ न ईंदी सम्झ में त उहो न कंदा हुया। त पोइ हुननि ॾिठो त भेण असां बि जेको आहे सो जलाल चांडे जा शौक़ीन आहियूं ऐं जलाल चांडे जा परस्तार आहियूं ऐं जंहिंजो ट्रैक्टर तव्हां काहे आया आहियो इहो बि जलाल चांडे जो ई परस्तार आहे। त पोइ इहो तव्हां ग़लति कमु कयो आहे ऐं इहो जेको आहे सो ट्रैक्टर तव्हां मोटाए ॾियो, जेको आहे सो इहो कमु तव्हां ग़लति कयो आहे इंतिहाई। त पोइ जॾहिं राति जो हारी सुतो पियो हुयो त ट्रैक्टर जेको आहे सो हुननि चोरनि जो जेको सरदार हुयो उन चयो, बाबा असांजो ज़मीर गवारा नथो करे, महिरबानी करे इहो मोटाए ॾियो। उस्ताद जलाल चांडे जा केसेट हिन में पियल आहिनि ऐं उस्ताद जलाल चांडियो असांजे लाइ मोतबर माण्हू आहे। त पोइ ईअं कंदे राति जो जॾहिं उहो सुबुह जो उथिया, बनी बारे जे तरफ़ निकिता त ॾिठूं बिना ट्रैक्टर असांजो त बनीअ में बीठो आहे। पोइ इंतिहाई घणो ख़ुशि थिया ऐं जलाल चांडे ॾे डोड़ंदा विया, जलाल चांडे खे भाकुर पातऊं ऐं जलाल चांडे जो शुक्रिया अदा कयूं। हालांकि जलाल चांडे खे ख़बर ई न हुई त भेण मुंहिंजे ई करे जेको आहे सो हिननि जो ट्रैक्टर मोटियो आहे ऐं मां ई जेको आहे सो चई करे ऐं ख़बर ई कान हुई जलाल चांडे खे। त पोइ जलाल चांडे खे सॼो वाक़ियो ॿुधायूं त जलाल चांडियो बि ख़ुशि थियो, बा ठीकु आहे, तोखे पंहिंजी अमानत मिली। त दोस्तो अॻे ज़माने में चोर बि ज़मीर वारा हूंदा हुया ऐं फ़नकार बि गैरतमंद हूंदा हुया। त वॾी महिरबानी, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं ॾींदा इजाज़त।